गुज़िरियल 4 सालनि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ सिहत खाते ज़िले थरपारकर जे 49 नंढन मुलाज़मन प्रेस क्लब मिठी आॾो एहतजाजी कैंप क़ाइम करे बुख हड़ताल शुरू करे ॾिनी आहे ऐं बुख हड़ताली कैंप ते एहतजाज जी अॻवानी कंदड़नि लोंग खान समो माशूक अली राजड़ अली नवाज़ रायमो अलजी भील फ़हीम जुणेजो ऐं ॿियनि मुलाज़मन मीडिया वारनि आॾो दाईंदे चयो त असां गुज़िरियल 4 सालनि खां ज़िले जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में पाबंदी ऐं ईमानदारी सां ड्यूटी करे रहिया आहियूं पर पोइ बि असांखे पघारूं न पियूं ॾिनियूं वञनि। मुलाज़मन मूजिब हाई कोर्ट ऑफ सिंध वज़ीर आला सिंध ऐं DHO थरपारकर जे वाज़ह हुकम बावजूदि सिहत खाते जो सेक्रेटरी पघारूं जारी न पियो करे जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। घरनि में असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि ऐं असां ओधर ते सामान खणी खणी दुकानदारनि जा कर्ज़ी थी विया आहियूं पर हिते असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध ऐं हाई कोर्ट ऑफ सिंध समेत ॿियनि वास्तेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो त असांखे गुज़िरियल 4 सालनि जो पघारूं ॾेई इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में असां मरण घड़ी ताईं बि बुख हड़ताल करे सघूं था। वॾे दुख सां चवणो पए थो असां पहिरियां मिडिल कंसी हुअण बावजूदि असांजा उन जा मुलाज़िम गुज़िरियल 4 सालनि खां दरबदर आहिनि जेका असां कुझु करे कोन सघिया आहियूं लेकिन इंशाअल्लाह हाणे वक़्तु अची वियो आहे, हाणे तहरीक करण जो वक़्तु अची वियो आहे। असांजा उन जा मुलाज़िम जेको हाई कोर्ट बहाल कया आहिनि वज़ीर आला सिंध जे हुकुम बावजूदि पघार थी ॾिनी वञे, उन्हनि खे कंहिंजी सज़ा ॾिनी वञे इहे बाक़ाइदा ड्यूटियूं कंदा आहिनि। पोलियो हुजे चाहे कोरोना हुजे चाहे मिज़िल्स हुजे चाहे उहो पंहिंजी रेगुलर हुजे घर जे ॾोड़ा इलाइक़ो में पंहिंजे बहुत सारा पंहिंजी जेब मां ख़र्च करे ड्यूटी कंदा आहिनि पर हिनखे गुज़िरियल 4 साल हिकु पघार न ॾिनी वई आहे जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। असां आला हुकूमत सिंध खे इहा अपील था कयूं त इन ग़रीब मुलाज़िमनि जो जल्द खां जल्द पघार जारी कई वञे जीअं हिन में बेचैनी ख़तमु थी वञे। न त ॿी सूरत में दोला चीफ जस्टिस पाकिस्तान थरपारकर दौरो कंदो असां उन सां करण जो हक़ रखूं था ऐं असां रोड ते निकिरण जो हक़ रखूं था ऐं आख़िर में अगरि इहा कोई पघार असां न कई वई त असां बंदि करण जो हक़ रखूं था त जल्द पघार जारी कई वञे।